नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर दाबेची खां वाक़ई ॾियूं। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िआ आगाह कंदा हलूं। तेज़ रफ़्तार रिक्शा जी टक्कर में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल जब्बार कश्मीरी, उमेर बलोच, अम्मान बलोच, ज़ीशान बलोच शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि हादिसो तेज़ रफ़्तारीअ जे करे पेश आयो आहे। आख़िर ॿुधाईंदा हलूं। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तेज़ रफ़्तार रिक्शा जी टक्कर में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल जब्बार कश्मीरी, उमेर बलोच, अम्मान बलोच, ज़ीशान बलोच शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो आहे। आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादिसो थियो आहे। हादिसे जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तेज़ रफ़्तार रिक्शा जी टक्कर में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल जब्बार कश्मीरी, उमेर बलोच, अम्मान बलोच ऐं ज़ीशान बलोच शामिल आहिनि। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची वई ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो आहे। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। आख़िर अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादिसो थियो आहे। हादिसे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तेज़ रफ़्तार रिक्शा जी टक्कर में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। दाबेची वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादिसो थियो आहे। हादिसे में 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तेज़ रफ़्तार रिक्शा जी टक्कर में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल जब्बार कश्मीरी, उमेर बलोच, अम्मान बलोच ऐं ज़ीशान बलोच शामिल आहिनि।